लाहौर में तहरीक लब्बैक ऐं पंजाब हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब। तहरीरी मुआहदे मूजिब राणा सनाउल्लाह जी इस्तीफ़ा समेत 6 मुतालबा मंज़ूर किया विया। मुआहदे खां पोइ मज़हबी जमायत पारां 7 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म करे छॾियो। धरणो हणी वेठल मज़हबी जमायत जा कारकुन ख़ैमनि ऐं बिस्तरनि समेत समूरो सामान सहेड़े गाॾियुनि ते चढ़ी पंहिंजे माॻनि ॾांहुं रवाना। इंतिज़ामिया धरणे वारनि जी रुकावटूं हटाए माल रोड खे ट्रैफ़िक लाइ बहाल करे छॾियो। से बाहर निकले तो उसने हमने दो को हमको बताई की शावर में हमले दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में मारिजी वियल 6 शागिर्दनि समेत 9 ॼणनि जा मढ़ मिटी मां हवाले कया वेंदा। पेशावर जे CTD थाने ते वाक़े जो केस दाख़िल। मुस्लिम लीग नून सरबराह नवाज शरीफ इस्लामाबाद रवानो। पार्टी जी मशावरी इजलास में शिरकत कंदो। बाद में कोयटा रवानो थींदो। लाहौर जिला के जोहर टाउन में 1 महीनो अॻु अगवा थी वियल मुतहदा मजलिस अमल जो मरकज़ी अगवान नासिर अब्बास सिराजी बाज़ियाबती घर पहुची वियो। वारसन पारां बाज़ियाबी जी तस्दीक। अमरीकी बचाव वारे वज़ीर जेम्स मैटिस ॾखण एशिया जे दौरे ते रवानो। 4 डिसंबर ते पाकिस्तान पहुचंदो। अमरीकी वज़ीर, आर्मी चीफ, वज़ीर आज़म ऐं ॿियनि आला अमलदारनि सां मुलाक़ातनि जो इम्कान। पाक अफ़गान सरहद वेझो नोशकी जे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई। पखियुनि जो ग़ैर क़ानूनी शिकार कंदड़ 4 क़तरी शहरनि समेत 9 ॼणा गिरफ़्तार। परॾेही शहरनि खे जांच लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। पुलिस वाक़े जो केस दाख़िल कंदे जांच शुरू करे छॾी। चमन जी क्रिश्चियन कॉलोनी जे गेट वटि धमाके जे नतीजे में हिकु ॿारड़ो मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। महमद एजेंसी में बि बारूदी सुरंग जे धमाके में हिकु अहलकार शहीद ऐं हिकु ज़ख़्मी। धमाके बाद सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। ज़ख़्मी अहलकार अस्पताल मुंतक़िल। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त अलहदगी पसंदनि ऐं दहशतगर्दनि जे ख़तरे खां वाक़िफ़ आहियूं। पंहिंजी सरज़मीन कंहिंजे बि ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। रूस में शंघाई ताउन तंज़ीम जे सरबराही इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त अफ़गानिस्तान और दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं मुस्तक़िल अमुन जे क़याम जा ख़्वाहिशमंद आहियूं। 2014 का धरना हो या 2017 का धरना, इसमें फर्क सिर्फ दाढ़ी का था। मकसद था पाकिस्तान को डिस्टेबलाइज करना। गाली और लाठी दोनों धरनों में एक जैसी थी। एक ने दाढ़ी रखी हुई थी और दूसरी की दाढ़ी नहीं थी। मुमलकती वज़ीर तला चौधरी चयो आहे त माज़ी जे धरणनि ऐं हाणोकनि धरणनि में सिर्फ़ दाढ़ीअ जो फ़र्क़ु हो। लठियूं ऐं गारियूं ॿिन्ही धरणनि में हुयूं। एज़ाज़ हसन इहो इतराफ़ करण में ॾाढी देरि कई त ख़त्म नबूअत वारे हल्फ़नामे में ग़लती जी ज़िम्मेवार समूरी पार्लियामेंट हुई। वोट बैंक तोड़ण लाइ निशानो रुगो नून लीग खे बणायो वियो। सूबाई घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त SSP रावनवार कराची में स्टार गेट वटि मुज़ाहिरीन ख़िलाफ़ जेको एक्शन कयो उन ते असांखे ख़दशा आहिनि। संदसि ख़िलाफ़ जांच हली रही आहे। जेको बि पुलिस ऑफिसर ग़ैर क़ानूनी कमु कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पाक फ़ौज जी मदद सां सिंध पुलिस लाइ नवां हथियार ख़रीद करे रहिया आहियूं। थर जी सूंह मोरनि में वरी बीमारी पकड़जी वई। 5 मोर मरी विया। डीपले जे ॻोठ परहाड़ में 15 खां वधीक मोर बीमारी में वरतल। हफ़्ते खां मोरनि में बीमारी पकड़जण बावजूद वाइल्ड लाइफ खाते नोटिस न वरितो। इस्लामकोट वेझो मीरो जो तड़ में कोरिया जे घर के बाहि लॻण जे नतीजे में 1 महीने जी ॿाड़ी सड़ी फौत। संदसि 3 सालनि जो भाउ ज़ख़्मी। नवाबशाह जे स्कूल में तकरीब दौरान बदमाश नौजवाननि जी औरतुनि सां बदतमीज़ी। मज़ाहमत ते तशद्दुद में 4 लेडी टीचर समेत 6 ॼणा ज़ख़्मी। पुलिस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो।
कटरी ऐं सूबाई गादी वारे शहरनि में एकी तोपुनि जी सलामी सां दिहाड़े जी शुरूआत थी। रावलपिंडी, पेशावर, कराची, हैदराबाद ऐं तखर में सुबुह 8 वॻे खां बंदि कयल मोबाइल फोन सर्विस बहाल थी वई। अमेरिका जे ॻोल्हण सदर बराक ओबामा चयो आहे त एबटाबाद में उसामा बिन लादन जी मौजूदगी बाबति पाकिस्तान खे का बि ॼाण न हुई। टीवी प्रोग्राम दौरान ॻाल्हाईंदे बराक ओबामा चयो त हिन ॻाल्हि जो को बि सबूत न मिलियो आहे त पाकिस्तान खे उसामा जे एबटाबाद में मौजूदगी जी का ॼाण हुई। क्या ही मारूं प्यारा लाड़ उतर का शिखर पारा रखन से क्या ही मारूं प्यारा को सांडी झांगी सिंध जो को सांडी झांगी सिंध जो दर्दन का आजाद रहे मुझे सिंध सदा आबाद रहे मुझे सिंध सदा आबाद रहे। खुशहाल सिंध जे सिरे हेठि एक्टर ॾींहं में बाक़ी हिकु ॾींहुं सिंध समेत दुनिया जे कुंड कुर्स में रहंदड़ सिंधियुनि में क़ौमी ॾींहुं मल्हाइण लाइ जोश ऐं जज़्बो। मुख़्तलिफ़ स्कूलनि, कॉलेजिस और ताक़नि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी। सिंधी गीतनि ते रक़्स माण्हुनि सदियुनि खां विसारियल सिंधी सक़ाफ़त खे वापसि मोटाए वरितो।